सेप्को पनुआकिल जो निज़ाम दरहम बरहम करोड़नि जी करप्शन जा इंकिशाफ। सेप्को पनुआकिल जे देर शहर खां आयल नए SDO मातहत अमले आयल एस फयाज भुट्टो, इम्तियाज एहसान सुमरो, सलीम कुराई, अरशद इंधण, अख्तियार खोखर, यासीन खोसो सां मिली वरतल जाइज़े मूजिब रिश्वत जी बाज़ार गरम करे ग़रीब माण्हुनि लाइ आज़ार करे छॾियो आहे। फी ट्रांसफार्मर ते 8 खां वधीक एयर कंडीशन समेत हेल्थ वेल्डिंग वर्कशॉप, 15 हॉस्टल, सब्जी फ्रूट मंडी, मोबाइल मार्केट, पंप ऐं सर्विस स्टेशनूं, सेलर, चक्की मशीनूं बि कुंडे सिस्टम तहत हलण लॻा। 8 खां 10 लख भत्ते एवज़ फी ट्रांसफार्मर प्राइवेट माण्हुनि खे ठेके ते कुंडा ते कल्चर हलाइण जी छूट ॾिनी वई आहे। रिश्वत न ॾींदड़ मीटर वारे ग़रीब सार्फिन खे ॾंढ हणी उन्हनि खे पुलिस खां गिरफ़्तार कराए पियो वञे। कचे में बेक्स ट्यूब वेल बि मंथली ते हलंदड़ सेप्को खे हर महीने करोड़नि जो नुक़सान। सार्फिन पारां एहतजाज जूं ख़बरूं CN न्यूज़ में नशर थियण ते सेप्को पनुआकिल में त्राकोड़ो पई थी वियो। सेप्को चीफ सखर सईद अहमद दावत SA मंज़ूर सुमरो पारां नोटिस वठंदे SDO ऐं माथियत अमले खे शोकाज़ नोटिस ॾेई अॼु शाम सेप्को चीफ ऑफिस तलब करे वरितो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।